महात नबूत वाले बुजुर्ग अल्लामा काशिफ रहमतुल्लाह अलैहि लिखो त हुजूर जे ज़ात बाबरकात खां 1000 साल पहिरियां घणा साल 100 साल माना 1000 साल पहिरियां हिकिड़ो बादशाह हुयो ज़ालिम बादशाह तुब नालो छा नालो ते बे आई तुब वॾो ज़ालिम बादशाह उन सां हकीम भी गॾु हूंदा तबीब भी गॾु हूंदा आलिम भी गॾु हूंदा नुजूम भी गॾु हूंदा जंगी जवान भी गॾु हूंदा जंहिं इलाइक़े में तुब वियो उहे सभु उन तुबा जा मोतक़द थींदा मुतीअ थी वेंदा फर्माबरदार थींदा जेकॾहिं उनजी फर्माबरदारी केरु न कंदो हो तुब उनखे ख़तमु करे छॾींदो उनजो नालो निशान दुनिया ते मिटी वेंदो उहो तुब ओ तो सफर कंदे कंदे हकीम भी साण तबीब भी साण आलिम भी साण नुजूम भी साण ख्वाबन जी ताबीर करण वाला भी साण आहिनि जंगी जवान भी साण आहिनि अल्लामा काशिफी तो लिखे 1,33,000 सवार घोड़न ते उठन ते गॾु अथसि 1,13,000 प्यादा माण्हू तुबा सां गॾु आहिनि सफर कंदे 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 मक्के मुकर्रमा जे वादी में मक्के में अची पहुता मक्के में जो आया तो मक्के में जेके अरब रहंदड़ नबी साईं जे आबा अजदाद दादा उन तुब जो को इस्तक़बाल कोन कयो उन जी आदरभा कोन कया उन जे इस्तक़बाल मथी न बीठा इज़त न कया बादशाह मक्के खां पासे ते पंहिंजी मंज़िल कई आहे रात जो वक़्तु थियो आहे पंहिंजे ख़ासि मंज़िल खे थो घुराए ओ वज़ीर ॾे त ख़बर ई कहिड़ो मुल्क आहे कहिड़ो शहर आहे कहिड़ो इलाइक़ो आहे असीं जिथे ॾींदा आहियूं असांजी इज़त माण्हू कंदा आहिनि असांजे इस्तक़बाल में उथी बीहंदा आहिनि असांजो आदर भाव कंदा आहिनि असांजी चापलूसी कंदा आहिनि असांजा मुती फर्माबरदार बणिजी वेंदा आहिनि ही कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि असां आया उनखे ख़बर कान्हे का पंहिंजे कम कार में लॻा पिया आहिनि जांच तकड़ी कहिड़ा माण्हू आहिनि वज़ीर जांच कई आहे ख़बर पई आहे त ही शहर मको आहे ऐं हितां जा माण्हू अरब आहिनि इहे छो कोन था ताबेदारी कनि छो नथा इस्तक़बाल कनि बादशाह जो छो त इन्हनि जे अंदरि अल्लाह जो घर बैतुल्लाह आहे कहिड़ो घर आहे साईं वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है सुभान अल्लाह मरिया साम वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है पाण ते नहीं के पेलो करे सारी दुनिया थी डरे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है अरे पियो घर कोन हो परी खुदा इहो घर रखियो तवाफ़ सां बेड़ी करे पाण ते नहीं के पेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह है वाह मुंहिंजे मालिक जो घर सुभान अल्लाह वज़ीर आयो आहे बादशाह ते बादशाह हिते अल्लाह जो घर आहे हितां जा माण्हू उन जा मुतवली आहिनि उनजी ख़िदमत चाकरी कंदा आहिनि उन्हनि खे दुनियावी बादशाह जी ज़रूरत कान्हे का के दुनिया जे बादशाह जा ताबेदार कोन थींदा आहिनि कंहिंजी चमचागिरी या चापलूसी कोन कंदा आहिनि छो त हिननि जे अंदरि अल्लाह जो घर मौजूदु आहे उनजी ख़िदमत कंदा आहिनि रब उन्हनि सां गॾु हूंदो आहे बादशाह दिलि में सोचो बादशाह दिल में सोचो त मां हिननि मक्के वारनि खे न छॾींदुसि ऐं न बैतुल्लाह खे बि न छॾींदुसि ॿिन्ही खे ख़तमु कंदुसि बादशाह दिल में सोचो वज़ीर खे चयो त कंहिंजी ताबेदारी न आहिनि कंदा बादशाह सोचे बस कयो अहिड़ो मथे में सूर पियसि कननि खां भृत पियो हले नासुन खां भृत पियो हले वात खां भृत पियो हले डॉक्टर तो घुराए हकीम तो घुराए तबीब तो घुराए सब दवा कई आहे पंहिंजे पंहिंजे अकुल काबली
हां बादशाह जे उन काफिले जे अंदर आलिम होया हकीम होया ऐं नुजूम में होया हिकड़े वडे चोटी जे आलिम के बुलाए सजो हाल वाकी सरकार ॿुध अलाए कहिड़ी मूंखे बीमारी थी आहे मथे में सूर अहिड़ो आहे लहे ई कोंदो कननि मां रत थो अचे नासूर मां रत थो अचे वात मां रत थो अचे मूंखे ॿुधा छा सबबु आहे आलिम सब अचनि सां हिते तोखां कोन पुछंदुसि अकेले कमरे में हल ठीकु आहे कमरे में था वञो आलिम सॼो सवाल थो करेसि हिकिड़ो सवाल ॿियो सवाल काफ़ी सवाल करे वियो आख़िर में चई सवाल ॾे ख़बर तो को बुरो इरादो कयो आहे छा चईसि को बुरो इरादो कयो थे चईसि ॿियो तव्हां बुरो इरादो कोन कयो आहे जीअं मके जे अंदरि दाख़िल थियासीं मके वारनि आदमा कोन कयो इस्तक़बाल कोन कयो मूंखे कावड़ अचे वई उन जे करे मां इरादो कयो तव्हां मके वारनि खे बि कोन छॾींदुसि बैतुल्लाह खे बि कोन छॾींदुसि ओ आलिम सल्लल्लाहु फरमाए त इहो ई तुंहिंजे बीमारी जो सबबु आहे इन जे करे तोखां रत नथो बीहे इन जे करे तुंहिंजे मथे में सूर आहे इहो ई तुंहिंजे बीमारी जो सबबु आहे तूं दवा फर्शी पियो वठी तोखे मर्ज़ अर्शी लॻल आहे जेको इरादो मिटाए इरादे खे ख़तमु कर पाण ई सही थी वेंदे उन इरादो ख़तमु कयो आहे इरादे खां बाज़ अची वियो आहे दिलि जो दिलि में तौबे ताइब थियो आहे दुआ थो घुरे मौला मां तौबे ताइब थियो आहियां इन बैतुल्लाह जी मां ख़िदमत कंदुसि मके वारनि खे बि कुझु कोन चवंदुसि इरादो करे बसि कयाई अखियुनि मां कननि मां नासूर मां रत अचणु बंदि थी वियो सिहत याब चाक चङो भलो थी वियो आहे सुबुह थियो मके जे अंदरि वॾी ख़ैरात कयाई मके वारनि खे घुराई बाबा खाओ छो त मां इस्लाम में दाख़िल थियो आहियां मिलत इब्राहिम में दाख़िल थियो आहियां काबे जो तवाफ़ थो करे काबे जी ख़िदमत थो करे अच्छो सोणो सफ़ेद ज़बरदस्त क़िस्म जो गिलाफ ठहराए काबतुल्लाह जे मथां थो पाराए रात जो ख़्वाब आयुसि ख़बरदार बादशाह इहो गिलाफ असांजे घर जे लाइक़ आहे अञा सुठो ठहराए अञा भलो ठहराए वरी ख़्वाब आयो अञा भलो ठहराए अञा वधीक सुठो ठहराए काबतुल्लाह जे अंदरि उघाड़ा थी तवाफ़ कंदा उनखे कढाए थो बुत टंगियल उनखे कढाए थो वॾो गेट हणाए तालो थो हणाए चए थो ही काबो तव्हांजे हवाले आहे हाणे मां हितां वञा थो मुस्तफ़ा जे शहर मदीने ते काॾे ॻाल्हायो त सही सुभान अल्लाह मदीनो असां आशिक़ फरमाए रातें भी मदीने की बातें भी मदीने की चलो सुभान अल्लाह राती मदीने में गुजरन ॻाल्हियूं मदीने जूं हुजनि नसीब नथो थिए त ॻाल्हियूं त मदीने जूं कयूं रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में जीना है क्या बात है जीने की जो सुभान अल्लाह बादशाह मदीने में आयो आहे 4000 आलिम बादशाह सां गॾु आया घणा पहिरियां किताब पढ़ियो वेठा तौरेत पढ़ी वेठा ॿिया आसमानी शरीफ़ा पढ़ी वेठा त आख़िर ज़मा पैगंबर ईंदो आमिना जो लाल ईंदो ॿिन्ही जहान जो सरदार ईंदो उन जो मरकज़ मदफ़न मदीनो थींदो चओ सुभान अल्लाह आलिमनि चयो त बादशाह तूं वरी हितां हलियो वञ जाॾे वणे ताॾे हलियो वञ पर असांजो मरकज़ ही आहे असांजो मदफ़न ही आहे असां हिते मरंदासीं असांजूं क़बरूं हिते थींदियूं आख़िर ज़मा पैगंबर जा असां उम्मती थींदासीं अगरि उन जे ज़माने में न आयासीं असांजूं क़बरूं थियनि ओ मुहम्मद अरबी खां गुज़रे गिलास ते पंहिंजे ॾाची जे मथां सवार थियल हुजे उन ॾाचीअ जा क़दम ज़मीन ते लॻल उहा मिटी उथे उहा उॾामी असांजे क़बरुनि ते लॻे असांखे अल्लाह ताला उन मिटीअ जे सदके शिफ़ाया करे छॾींदो केॾो सुहिणो अक़ीदो हो केॾी मुहबत हुई केॾो प्यार हो केॾो इश्क हो केॾो आका सां मुहबत जो इज़हार हो सुभान अल्लाह बादशाह चयो ठीकु आहे छा थो चवे ठीकु आहे छा थो चवे तव्हां हिते रहो 4000 आलिम घणा
बादशाह 4000 घर ठहराया। चौथो ठहराए मुस्तफा जे आमद की खुशी में। चौथो ठहराए रसूलुल्लाह जे आमद की खुशी में, मुस्तफा जे मिलाद की खुशी में 4000 घर ठही आए आलम जे लाए। उनके कनीज़ों तोड़े बानियों तोड़े जे तो इंसान तवा शादी कयो तवा जो औलाद थे। बादशाह खत लिखियो कहे तेरे तोल के आमिना जे लाल मोहम्मद के खत तोल के जे तो या रसूलुल्लाह मा तो पाया है तो आखिर तमा पैगंबरा नबी जो सरदार मुखा पर चढ़वारो या रसूलुल्लाह मा खत तुझे नाले रखवा मा तुझे मथा ईमान दुआ तुझे शरीयत जे मथा ईमान दुआ तुझे किताब जे मथा ईमान दुआ तुझे मिल्लत जे मथा ईमान दुआ दिल भई मुझे खत तो कहीं पहुंचे या रसूलुल्लाह मुके कबूल कजा ऐ मुझी कयामत जे दी शफाअत करे जन्नत जो हकदार कजा। बादशाह जो खत लिखियो आलम जे हवाले तो करे उता पान लिखो सादी अल्लामा काशमी लिखियो त हिंदुस्तान में आयो ऐ बादशाह जे गुजारे वियो उते उन जो मदफन थियो गुजारे वियो खत्म थी वयो। 4000 आलम हुए होया उन जा घर ठहर होया। खत नबी से जो आलम वट मौजूद आ उए गुजरी विया उन जा पुट गुजरिया उन जा पुट गुजरिया उन जा पुट गुजरिया 19 वासला विच में थी विया 19 घणा 19 वासला उन खां बाद में जो मोहम्मद नबी दुनिया के तख्ते ते आयो। चओ सुभान अल्लाह। 40 साल मक्के में रहा मक्के वाले कदम न कयो। 13 साल नबूवत खां बाद में खिदमत कया तबलीग कया कदर न कया। मुस्तफा करीम मजबूरन मक्के का हिजरत करे मदीने ले आया। कुबा के मकाम ते पहुंचा किथे मदीने को वे होंदो तो कुबा वाली मस्जिद आ नबी से की पहली मस्जिद मदीने में कुबा है। यानी फरमान जे को कुबा जे मस्जिद में नमाज पढ़ो मकबूल करे जो सवाब है। वाह वाह वाह। हां तुबा वाला केड़ो जे तुबा लिखो एक शख्स जो नालो अबू याला उन खयो हथ में खड़ी कुबा में आयो। मुस्तफा करीम बैठा है उनके खबर नहीं त रसूलुल्लाह कहड़ो अबू याला के खबर नहीं त नबी कहड़ो खत हथ में आ सिधो रसूलुल्लाह जे दरबार में पहुंचे। हबीब करीम जी जात बाबरकार कसी सुनाने वा अबू याला जिया का तो बाबारो खत तखणियां के चेरे में पढ़ा अवा अज जाके के चवंदा आहिनि त उमर नबी के भित जे पुठियां जी खबर ना है। अबू याला की के सुना तई तुबा वाले खत के सुना तई। हां चओ सुभान अल्लाह। इते वरी मदीने वाला मुस्तफा जो मिलाद इस्तकबाल जुलूस के कंदा है छा चवंदा है डेली मुस्तफा करीम जे आमद जो जुलूस कढी ही चवंदा है तल अल बदर अलैना तल अल बदर अलैना। चो सुभान अल्लाह। चलन असां जे मथा अल्लाह ताला 14 जो चंद्र नाज़िल फरमायो आ तुलू कयो आ। सुभान अल्लाह। 14 जे चंद्र के केड़ी मजाल जो मुस्तफा सा हमसरी करे सकंदो बेड़े सा फरमायो चंद्र 14 जा उभरी ससे करी सिंगार पलकन धयाए प्रिय सा हीला करी हजार चंद्र तुझी सजी जमार मुझे किस पर जो दम हिकड़ो आशिक विच चांद से तशबीह के ना ये भी कोई इंसाफ है। चंद्र सा भी बगे तशबीह ने भी ये न चाहे तो मुस्तफा चंद्र जेड़ो आन चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है। चांद में है छाया हजरत का चेहरा साफ है। चंद्र में तो बेकारा बाग नजर ईंदा छाव
जमाल होना है, मुस्तफा जी नूरानी तवील है। तदे तो रहा तल अल बद्र अलैना, सुभान अल्लाह। चुनिए जो चंद हुआ मिल सनी यातिल वदाई वजब शुक्र अलैना, वजब शुक्र अलैना, माता लिल्लाहि दाई तल अल बद्र अलैना। जुलूस कढी रहे मुस्तफा जे आमद जा झंडा खणी रहे, झंडा कयो वो झंडा कहीं खया नबी जे साहब झंडा कया ईरान फतेह, झंडा कया मिस्र फतेह, झंडो कयो कस्तंतनिया फतेह, कयो न झंडा तरे दासा करो न चो सुभान अल्लाह। मुस्तफा जो मीलाद कयो, हबीब जो मीलाद कयो जो खबर पवे सागी अल्लाह माल मुल्ला अली कारी लिखो ना किताब में अल मौलिद रबी फी मौलिद नबवी इन लिखे तो हिंदुस्तान जे अंदर असल इलाके में हिंदुस्तान से वो हिंद ही सिंध इन जे मुस्तफा जो मीलाद अची तो लफ्ज सही है बेन पासन का हिंदुस्तान में भलो मिलाद तो किया नात खरन के चल बुराए बड़ा मुस्तफा जो नाकू दा पढ़ाए वाइजी जे मुस्तफा जे शान जा जलसा दा कर एतरे कदर तवज्जो एतरे कदर जो जेके कुराई मायूं आहिनि घर में पैसो ना है, घर में पैसो ना है, वो छा करियो सुठो वठनि, सुठो छा वठनि सुठो वठनि, वो गद जी टोलो ठाहे उनखे कती ईंदियूं, उनखे कते उन मां रसो ठाहींदियूं, सुठो ठाहे उनखे बाज़ार में खपाईंदियूं, वो जेके उनखे पैसा मिलंदा आहिनि उन पैसनि मां रसूल जो मीलाद कईंदियूं। सुभान अल्लाह। ॾिसो अकीदो हाँ केड़ो सोनो अकीदो हो ऐं इहा नेत हूंदी मुस्तफा जो मीलाद मल्हाईंदासीं सॼो साल रहमत भंड सां भरपूर हूंदो, रहमत जो भंडार।